ॾिसो मूं अॼु हिते सभिनी असां दोस्तनि जी तक़रीरूं थियूं ऐं तव्हां मुंहिंजे ख़्याल में तक़रीरूं ॿुधी बि हूंदियूं। सो मूं जेको आहे उहो त सभिनी खे दावत ॾिनी आहे। मूं सिविल सोसाइटी खे, लाड़काणे जे शाइरनि खे, अदीबनि खे, लाड़काणे जे फ़नकारनि खे, लाड़काणे जे वकीलनि खे, लाड़काणे जे दुकानदारनि खे, शहरनि खे, सभिनी खे मूं जेको आहे उहा दावत ॾिनी आहे, कोठ ॾिनी आहे त असां अची गॾु थियनि ऐं पूरी सिंध में असां जेको आहे हर डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर में इहो कयूं था। हीउ मसइलो कंहिंजे हिकिड़े जो मसइलो न आहे, हीउ कंहिं हिकिड़ी सियासी पार्टी जो मसइलो न आहे। हीउ को तक़सीम दर तक़सीम जी जेकी सियासत आहे उनखे ख़तमु थियणु घुरिजे। जेके असांजा गॾियल मसइला आहिनि, मूं पंहिंजी तक़रीर में बि चयो त हिकु उहे आहिनि त असां हिक ॿिए जा मुख़ालिफ़ आहियूं। असां घणनि नुक़्तनि ते हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ रखूं था, असां पॉलिसियुनि ते हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ रखूं था, पर जेकॾहिं मुतफ़िक़ आहियूं त उहे हिन हिकु नुक़्ते ते मुतफ़िक़ आहियूं त असांखे सिंधूअ ते नवां कैनाल, नवां डैम जेको आहे उहे नामंज़ूर आहिनि। त जॾहिं असां हिकिड़े नुक़्ते ते मुतफ़िक़ आहियूं त उते उन नुक़्ते ते त ॻाल्हाए सघिजे थो, वेही सघिजे थो। तकरारी कैनाल वारो वफ़ाक़ी सरकार पारां फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो लाया अमल अञा वधीक कहिड़ो? असां हर एंड ताईं वेंदासीं। मतिलबु इहो आहे त असां इहो को जेकॾहिं इहो सम्झे त असांखे हुकूमत प्यारी आहे या असांखे जेको आहे असेंबलियूं प्यारियूं आहिनि, या बिल्कुलु आहिनि। अवाम जो फ़ैसिलो आहे, अवाम जी राय आहे, उनजो एतिराम आहे, पर ॻाल्हि इहा आहे त अवाम जे जेकॾहिं अवाम जेके फ़ैसिला जंहिंखे क़बूल नथो करे त उन्हनि जे हक़ में त असां थी नथा सघूं। ॻाल्हि इहा आहे त इन मां तव्हां तक़सीम ऐं नफ़रत जी सियासत आहे न। जेकॾहिं तव्हां नौजवाननि खे, उन्हनि नौजवाननि खे जिन खे अञा एतिरी जेका आहे उहा ॼाण न आहे, जेकॾहिं उन्हनि खे तव्हां बरगलाईंदव ऐं उन्हनि खे कूड़ ॿुधाईंदव त उहो उन कूड़ ते हलंदो। सो इन सां नफ़रतूं पैदा थियूं थियनि। हिन वक़्तु जेका आहे जेतिरी ज़रूरत आहे क़ौमी ॿधी जी, उहा पहिरीं जीअं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु हुई। जेकॾहिं असां मां को बि हिकिड़ो MPA या हुकूमत जो को नुमाइंदो या हुकूमत जो को वज़ीर जेकॾहिं चए त असां इहे कैनालनि जी हिमायत कयूं त पोइ त तव्हां असांजी मुखालफ़त कयो। पर जेॾी महिल चेयरमैन खां वठी चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी त 27 डिसंबर ते तक़रीरूं कढो जेको आहे उहे तक़रीर 27 डिसंबर जी उन वक़्त में मुखालफ़त कई। तव्हां मतिलबु उन खां बाद में निकिता आहियो। 27 डिसंबर हे मार्च आहे। जेके मुज़ाहिरा थिया आहिनि, मूं पंहिंजी तक़रीर में चयो भई जेको बि इंसानु, जेको बि माण्हू, जेको बि ग्रुप, जेका बि सियासी पार्टी जेका हिन कैनालनि जी मुखालिफ़त थी करे उहा असांजी साईं, असांजा साईं दोस्त आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिन खे सियासी मुखालिफ़त जे तौर ते न वठो। हीउ सिंध जो GRP जो, जॾहिं सिंध जो GRP जो आहे ऐं सिंध जी ॻाल्हि आहे त तव्हां मतिलबु जेकॾहिं पोइ इन ते पोइ कयूं था त संगत खे थकावट थी लॻे त भई अक्सरियत त जेको आहे सिंध जी उहा मूंसां गॾु आहे। पर जॾहिं अक्सरियत मूंसां गॾु आहे त मां उन अक्सरियत खे तव्हां कीअं था छॾे सघो? तव्हां चओ था त न इन जी मूंखे अक्सरियत विञाइणी आहे, त इहो सियासी आहे। उहो जॾहिं इलेक्शन ईंदी त पोइ तव्हां भली असांजी अक्सरियत विञायो, का ॻाल्हि। पर हिन वक़्तु मां चवां थो त इहे कैनाल नामंज़ूर आहिनि। ये सिंधु दरिया में जो है तकरारी कैनाल कढिया पिया आहिनि, उन हवाले सां ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां रैली भी कढी पियूं आहिनि। छा जेके सिंध जा माण्हू ॿिया एहतिजाज कनि था, छा उन्हनि सां गॾु तव्हां को लाया अमल जोड़ियो? असां जेको आहे ॿिए जेको आहे पूरे सिंध में जेको आहे एहतिजाज आहे और हिननि 6 कैनालनि जे ख़िलाफ़ु जेको आहे उन में जेके बि 30 जेके ज़िला आहिनि सिंध जा, वो जाते काथे जे एहतिजाज जेको रिकॉर्ड करायो वेंदो। ऐं उन में ज़ाहिर आहे त जेके बि सिंध जो जेके बि तंज़ीमी तौर ते असां जेके बि आहियूं, जेके मुख़्तलिफ़ जेको आहे तंज़ीमनि में पार्टियुनि में विरहायल आहियूं, पर मक़सदु सभिनि जो हिकिड़ो ई आहे ऐं उहो आहे जेको आहे कैनाल जेके न ठहनि। छाजे करे इन जे करे इहो जेको आहे कापारी धक आहे पूरे सिंध जे माण्हुनि जे लाइ, सिंध जे आवाम जे लाइ। ऐं इहो पूरे GRP जो जेको आहे मसइलो आहे। इन में तव्हां जेको आहे पूरे जेको इकोनॉमी तव्हांजी डिपेंड आहे, तव्हांजो पाणी जो जेको आहे डिपेंडेंट आहे इन ते। ज़ाहिर आहे इन में सभु जेके आहिनि गॾिजी करे जेके बि क़ुवतूं आहिनि सिंध जूं, उहे सभु मुश्त गॾिजी करे जेको आहे हिन अमल जे ख़िलाफ़ु जेको आहे एहतिजाज कंदियूं जेके आहिनि। ऐं मां सम्झो इंशाअल्लाह न ॾिसो की हिन वक़्त ताईं अञा CCA जी जेका मीटिंग कोन थी आहे। साल थियण खां पोइ जेको आहे इहे फ़ैसिला थींदा आहिनि, एकनेक में थींदो आहे। अॻि में CCI में थी करे पोइ एकनेक में वेंदो आहे। न एकनेक घुराई वई आहे, न CCI घुराई वई आहे। जेसि ताईं इहो उतो पास न थिए ओसि ताईं जेको आहे हिन जो अमल नथो थी सघे जेको आहे। ठीकु आहे न? सिर्फ़ु एतिरो चवंदासीं सिंध लाइ जो कोन पियो था कंदासीं, जान ॾियणी पई, जान बि ॾींदासीं। महिरबानी।
ही जेके सिंधु दरिया मां जेके 6 नवां तकरारी कैनाल कढिया पिया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेको आहे 25 तारीख़ ते एहतिजाज जो ऐलान बि कयो आहे छा कॉन्फ्रेंस धुरनि खे बि तव्हां हिन एहतिजाज में दावत ॾिनी आहे? अॼु मां पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो थो हणां ऐं सदाईं हयो आहे ऐं जीअं पाकिस्तान जीअं सिंध सम्झो न पाकिस्तान जो असां हिसो आहियूं ऐं असां पाकिस्तानी आहियूं पहिरियों पाकिस्तान आहे पोइ असां आहियूं ऐं मां पाक फ़ौज खे सलाम पेश थो कयां क़ाइदे आज़म जे उन जी कोशिशि कनि के जंहिं पाकिस्तान ठाहियो ऐं उन जूं महिनतूं आहिनि ऐं उनखां पोइ माशाअल्लाह सिंध में पहिरियों करारदाद पाकिस्तान ठहण जो सिंध असेंबली में पिए थो जंहिंमें GM सैयद बि हुयो भुट्टो साहब बि हुयो सभिनी ऐं असां कॾहिं बि पाकिस्तान जे उन वहदत ऐं पाकिस्तान जी कॾहिं बि मुखालफ़त न कई आहे पर पाकिस्तान जे उन अवाम सां थींदड़ ज़्यादती ज़ुल्म जी ज़रूरु मुखालफ़त कई आहे त अवाम जेका इहे फ़सुलु खणी अचे इहो महिनत करे ऐं उन जूं ज़मीनूं बंजर कयूं वञनि ऐं सिंध खे बंजर कयो वञे ऐं सुठो सिंध खे पुठिते कयो वञे सो उन जी कॾहिं बि जेको आहे फेवर न कंदासीं ऐं असां चऊं था अॼु जे ॾींहं ते त इन्हनि फेडरल गवर्नमेंट इन्हनि शरारतुनि खां बाज़ अचे वरन असांजी कफ़न ॿधो तहरीक बि हूंदी ऐं असां पुठिते जेको आहे न हटंदासीं 25 तारीख़ सिंध जे हर ज़िले में सिंध जे सदर सिंधी असांजी क़यादत ऐलान कयो आहे त हर ज़िले में एहतिजाज थींदो इन कैनालुनि जे ख़िलाफ़ु